बाबा तो मुजेरी को ज़मीन त वरिती आहे ऐं आसरो कयूं वेठो आहे त वसत ईंदी। माना चई थो त मां 4,000 मां 10,000 कमाईंदुसि। ओ बाबा कोन कमाईंदे हरू भरू बाबा माल माराईंदे। इन करे मां चवां थो त इन 4,000 जो आसरो छॾ, मुजेरी खे चओ त पुंड छॾियूं। जेकॾहिं बाबा नथा लॾियूं न त मुजेरी खे चओ त असां शहर था हलूं, ते शहर में हली माल हली विकिरो था कयूं। जेकॾहिं न बाबा माल में बीमारी पई त असांजो माल टके में बि कोन विकामबो। हाय इन वसव जे आसरे सॼो माल माराईंदो, पर इन ज़मीन मां चक न कढंदो। अब आऊं त चवां थी, राति तूं ऐं मां हली मुजेरी खे मिंथ मेड़ कयूं था। तियो 1000 तोखे आयो, असां ज़मीन मां हथ कढूं। न बेबल, मुंहिंजी ज़बान थियल आहे, नुक़सान त नुक़सान ई सही। बाबा तूं कॾहिं नफ़े जो सौदो कयो आहे? सदाई नुक़सान ई खाधा थी। अम्मा, केर नुक़सान लाइ सोचींदो, हर को नफ़े लाइ सोचींदो आहे, पर मिलंदो उहो आहे अम्मा जेको नसीब में हूंदो आहे। बाबा तूं हाणे छॾ नफ़े ऐं नुक़सान खे, इहे मुजेरी खे पैसा तूं बख़्श। ई 4,000 असां मुजेरी खे भरे ॾींदासीं। तूं मुजेरी सां मिल ऐं हुनजे मथां ज़ोर रख बाबा त लॾो खणणो आहे या न, त पोइ मां सुभाणे खां वठी थोरो थोरो माल करे शहर कढां बाबा। अब ॻाल्हि ॿुध, तूं पाण वञी मुजेरी सां ॻाल्हाए, मूंखे पिणहे जो आसरो न कजाए, इहो कुझु कोन कंदो। सही आहे मां, ईअं ई करिणो पवंदो। शाम माल जी वापसी खां पोइ मां मुजेरी सां ॻाल्हाईंदुसि। वञूं या वेहूं, इहे आसरा ख़तमु न थींदा। उसी ॾींहुं असां कुझु बि नथा करे सघूं। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।